फितनन जे इन ज़माने में किस्मन किस्मन जा फितना मुसलत थियन था कि सूफी अज़म जे नाले ते एकड़ो टोलो उथी पियो आहे। सूफी उनखे चइबो आहे जंहिंजो अंदर ऐं ॿाहिरि साफ़ हुजे, जंहिंजो तन भी साफ़ मन भी साफ़, जंहिंजे अंदर में अल्लाह हुजे, जंहिंजो अल्लाह सां ताल्लुक़ हुजे ऐं जेको अल्लाह जे ज़ात में फना हुजे, फना फिल्लाह हुजे, सूफी उनखे चइबो आहे। उनखे सूफी न चइबो आहे जेको नापाक हुजे, जेको सुल्फियूं छिके, जेको शराब पिए, जेको ज़ना में मदहोश हुजे, जंहिंजी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां दूर गुज़रे, कुरान और सुन्नत खां परे गुज़रे, वो सूफी ना है, वो शैतान आहे। धरती ते जेकॾहिं कंहिंखे शैतान ॾिसणो हुजे त पोइ इन माण्हू खे ॾिसे जेको बेहोश भी हुजे ऐं जेको सडराए भी सूफी, जेको ज़ना में मुब्तला हुजे सडराए भी सूफी, कुरान खां नफ़रत करे सडराए भी सूफी, अल्लाह जे नाले खां नफ़रत करे सडराए भी सूफी, मस्जिद का नफरत करे, नमाज जो इनकार करे सडराए भी सूफी। यो सूफी ना है, जीअरो जागदो शैतान आहे। अड़े किस्म जा शैतान इन वक़्त सिंध में उथी पिया आहिनि, मुख़्तलिफ़ किस्म जूं ॻाल्हियूं कनि था। हिकिड़ो गाइणो उथी करे बकवास तो करे, चए थो अल्लाह सूफी आहे, नऊज़ बिल्लाह। हिते दुबर में हिकिड़ो ॿियो शैतान उथी करे चए थो अल्लाह अथव ई कोन, कंहिंखे था सजदा कयो, कंहिंखे था पुकारियो। ये सब पाण के सूफी सडराइन था। ये सूफी ना आहिनि, शैतान आहिनि, शैतान जा नुमाइंदा आहिनि। धरती ते जेकॾहिं इंसानी रूप में कंहिंखे शैतान ॾिसणो आहे त पोइ ये जीअरा जागदा शैतान ये मौजूद आहिनि। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, किस्मन किस्मन जा फितना आहिनि।